बातनी आ ज़ाहिरी तक़वा कीअं हासिल थींदी, बातनी तक़वा कीअं हासिल थींदी। बस ये ॿ टे ॻाल्हियूं क़ुरान शरीफ़ मां तव्हांजे साम्हूं अर्ज़ कबियूं ऐं पोइ तव्हां खां इजाज़त वठबी। इंशा अल्लाह मां उम्मीद थो कयां त तव्हांखे इहा ॻाल्हि ॿुधी करे ख़ुशी थींदी त सभु ॻाल्हियूं क़ुरान करीम मां बयानु थींदियूं। तक़वा जो फ़ाइदो, ज़ाहिरी तक़वा, बातनी तक़वा ऐं उहा तक़वा हासिल कीअं थिए, इन ॻाल्हियुनि खे थोरो ज़हन नशीन कबो ऐं पोइ अल्लाह जे बारगाह में दुआ घुरबी। हाणे जेतिरा बि वेठा आहियो पूरे तवज्जो सां नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते गॾिजी दुरूद पढ़ायो। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। सभई गॾिजी पढ़ो वॾे आवाज़ सां। सल्लल्लाहु अलैका, पढ़ो पढ़ो पढ़ो, आवाज़ वॾो कयो, वॾे आवाज़ सां पढ़ो। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। हिते असांजे मुर्शिदनि कामिलनि जी जेका तंज़ीम आहे, जमात आहे, जमात इस्लाह मुस्लिमीन, उनजी हिते बिराज बि आहे जंहिंजा साईं ख़लीफ़ा मोहम्मद यूसुफ जा साहिब जन सरप्रस्त आहिनि। सननि जी हिते पूरी बाडी आहे बिराज जी। सभई दोस्त अल्हम्दुलिल्लाह हिते हाज़िर हूंदव, कुझु नज़र अचनि पिया। अवां सभिनी जी महिनत आहे, कोशिशि आहे, ताउन आहे जो हिते दीन जो प्रोग्राम थियनि था, दीनी महफ़िलूं थियनि थियूं। इन्हनि प्रोग्रामनि जो मक़सदु बि इहो आहे त असांजे ईंदड़ नस्ल खे असांजी तरबियत इहा मिली वञे त जीअं असांजो ताल्लुक़ अल्लाह जे कामिलनि वलियनि सां आहे, अव्हां बि भले दुनिया जे कंहिं बि शोबे सां वाबस्ता हुजो पर पंहिंजी निस्बत औलिया अल्लाह सां रखो, अल्लाह वारनि सां मुहबत रखो त उनजी बरकत इहा थींदी जो अल्लाह दुनिया में बि महिरबानी फरमाईंदो, आख़िरत में बि महिरबानी फरमाईंदो। मुंहिंजा भाइरो, क़ुरान पाक में अल्लाह ताला इरशाद फरमायो, वमन यत्तक़िल्लाह यजअल लहू मख़रजा। अल्लाह ताला फरमाए थो, ऐं केर बि हुजे, कहिड़े बि फ़िरक़े सां ताल्लुक़ रखे, कहिड़े बि क़ौम सां ताल्लुक़ रखे, कहिड़े बि क़बीले सां ताल्लुक़ रखे, कंहिं बि मुल्क सां ताल्लुक़ रखे, पर हुन में अगरि इहा शइ मौजूदु आहे, वमन यत्तक़िल्लाह यजअल लहू मख़रजा, उहो मुत्तक़ी हुजे, उहो तक़वा इख्तियार करे, या अल्लाह उन जे लाइ छा थींदो। अल्लाह फरमाए थो, अव्हां मां को बि अगरि मुत्तक़ी बणिजी वञे, तक़वा इख्तियार करे, त मां अल्लाह ऐलान थो फरमायां, यजअल लहू मख़रजा। उहो अगरि कंहिं मुश्किल में फासी पियो, हिते फासी पियो या अॻिते फासी पियो, अल्लाह फरमाए थो, मां हिते बि हुन जे लाइ निकिरण जो रस्तो कढंदुसि ऐं हमेशह कढंदो रहंदुसि, बशर्ते कि तव्हां मुत्तक़ी बणिजी वञो, तक़वा इख्तियार कयो, पोइ हुन जो नतीजो ई निकिरंदो जो तव्हां जेकॾहिं कंहिं मुश्किल में फासी पवंदो त अल्लाह ताला उन मां निकिरण जो रस्तो तव्हांखे पाणे कढी ॾेखारींदो। दादा फ़ाइदो आहे न। माण्हू जेकॾहिं हर हिकु माण्हू जी दुआ थो करे, अल्लाह साईं मुश्किलूं टार। असां वञी बुज़ुर्गनि खां दुआऊं घुराईंदा आहियूं, अल्लाह साईं अल्लाह पंहिंजे प्यारनि जे सदके हीअ मुश्किल टार। अल्लाह थो फरमाए, मां तव्हांखे ॾस थो ॾियां, अव्हां तक़वा इख्तियार कयो, अव्हां मुत्तक़ी बणिजी पओ, तव्हां अल्लाह तबारक व तआला जी तक़वा इख्तियार कयो, मां अल्लाह थो ऐलान फरमायां त उनजो नतीजो ई निकिरंदो जो अल्लाह तबारक व तआला उन हर हिकु मुश्किल मां, उहा दुनियावी मुश्किल हुजे या आख़िरत जी मुश्किल हुजे, अल्लाह ताला उन मां तव्हांजे लाइ निकिरण जो रस्तो पाणे कढी छॾींदो। केॾी वॾी फ़ाइदे जी ॻाल्हि आहे। ॿी आहे त ॿुधो, अल्लाह तबारक व तआला फरमायो, वत्तक़ुल्लाह वअलमू अन्नल्लाह मअल मुत्तक़ीन।
ये ॻाल्हि यादि रखो त बेशक अल्लाह तबारक व तआला मुत्तकी बाननि सां गॾु हूंदो आहे अवां मुत्तकी बणिजी वञो पोइ अव्हांखे यकीन थियणु खपे त अल्लाह ताला मुत्तकी बाननि सां गॾु आहे अदा जेकॾहिं कंहिं माण्हूअ खे को दुनिया जो पाड़े जो वॾेरो चए एॾा परेशान न थी मां तोसां गॾु आहियां त उहो ॾाढे ठठ सां पियो हलंदो आहे अवा वॾेरो मूं सां गॾु आहे मूंखे परवाह कान्हे पर मुंहिंजा भाइरो यादि रखो जंहिंखे अल्लाह अहकमुल हाकिमीन तसल्ली ॾियारे त मां अल्लाह तव्हां सां गॾु आहियां ॿुधा त उनखे कहिड़ी परवाह हूंदी आहे न दा अल्लाह जो साथ खपे न जे खपे त उनजे लाइ करणो छा पवंदो अल्लाह फरमाए थो तव्हांखे मुत्तकी बणिजणो पवंदो छा बणिजणो पवंदो ॻाल्हायो थोरो छा थियणो पवंदो मुत्तकी हलो अॻिते था हलूं क़ुरान पाक जी ॿी आयत में अल्लाह ताला इरशाद फरमायो इन्नल्लाह युहिब्बुल मुत्तकीन अवां दुआऊं पिया घुरंदा अल्लाह ताला जी मोहब्बत मिले अल्लाह ताला सां प्यार करे अल्लाह तबारक व तआला जे सां मोहब्बत थी वञे अल्लाह ऐलान थो फरमाए बस तव्हां मुत्तकी बणिजी वञो जे तव्हां तक़वा इख्तियार कई तव्हां मुत्तकी बणिजी वियो त पोइ मां अल्लाह ऐलान थो कयां इन्नल्लाह युहिब्बुल मुत्तकीन मुत्तकी थियणु तव्हांजो कमु आहे अल्लाह ताला मुत्तकी बाननि सां मोहब्बत कंदो आहे